मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम ख़बर आहे त शहबाज़ शरीफ़ खे नवाज़ लीग जो सदर बणाइण जो हतमी फ़ैसिलो। पंजाब हाउस में नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि ताज़ी सियासी सूरत हाल बाबति इजलास में वज़ीर आज़म ऐं ॿिया शरीक थिया। सियासी हिकमत अमली ऐं सेनेट चूंडुनि बाबति गौर वीचार कयो वियो। अॻुवाणनि शहबाज़ शरीफ़ या शाहिद ख़ाक़ान खे पार्टी सदर बणाइण जी तजवीज़ ॾिनी। शहबाज़ शरीफ़ जो हतमी फ़ैसिलो पार्टीअ जे सरबराह जी हैसियत नवाज़ शरीफ़ वटि ई रहंदी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त बोग़्ज़ जे बुनियाद ते फ़ैसिला थियनि पिया। पार्लियामेंट मफ़लूज थी आहे। वज़ारत उस्मा ऐं पार्टी सदारत खसी वई। हाणे मूं वटि नालो आहे, उहो बि मूं खां खसे वठो। अॼु जी अहम सुर्ख़ी आहे त नवाज़ लीग सेनेट चूंडुनि मां आउट। इलेक्शन कमीशन नवाज़ शरीफ़ खां पोइ राजा ज़फ़रुल हक़ जे सहीअ सां जारी नवाज़ लीग उमेदवारनि जूं टिकेटूं बि रद्द करे छॾियूं। फ़ैसिले जे नतीजे में नवाज़ लीग सियासी जमातुनि जी हैसियत सां सेनेट इलेक्शन मां आउट थी वई आहे। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि जे हवाले सां जारी शेड्यूल तब्दील न कयो वेंदो। नून लीग जे उमेदवारनि खे आज़ाद हैसियत में चूंड विढ़ण जी इजाज़त आहे। सुर्ख़ी आहे त चीफ जस्टिस चयो आहे त कंहिं बि इदारे सां टकराव नथा चाहियूं। हाणे उहो तव्हां दोस्तनि ते दारो मदार आहे त तव्हां उन ते कहिड़ी इमारत क़ाइमु करे सघो था। चीफ जस्टिस चयो त आउं चाहियां थो त तव्हां हिन इंसानी हक़नि सां जुड़ियल मुआशरती अमलनि जी मुंहिंजी फ़ौज बणिजो। असां पंहिंजे कम तां हटी विया आहियूं, अञा बि असां वटि वक़्तु आहे। इस्लामाबाद जे पार तक़रीब खे ख़िताब। चश्मा कैनाल जे हवाले सां बि अहम ख़बर आहे त सिंध जे मुखालिफ़त बावजूद अरसा चश्मा कैनाल खोले छॾियो। बिना कंहिं शेड्यूल जे अरसा जो हंगामी इजलास कोठायो वियो। इजलास में सिंध जे नुमाइंदे मुज़र शाह जी कंहिं बि न ॿुधी। मुल्क में पाणीअ जी खोट ऐं सिंध जे मुखालिफ़त बावजूद सी जे कैनाल में 4000 क्यूसेक पाणी छॾियो वियो आहे। चश्मा कैनाल जे खोलण गैर कानूनी आहे। चश्मा कैनाल जे खोलण जो फ़ैसिलो हिक जे वोट सां थियो। अरसा तर्जुमान। NFC जे हवाले सां बि असां वटि ख़बर आहे त NFC इजलास 1 मार्च ते तलब कयो वियो आहे। एवार्ड नई आदमशुमारी तहत मिलंदो। मुमलिकती वज़ीर चयो आहे त अप्रैल में आदमशुमारी जा नतीजा ईंदा। 80% हिसो आबादीअ जे बुनियाद ते हूंदो आहे। सूबनि सां
पैसनि ते एतिराज़ न आहे, सिक्योरिटी फंड ते कुझु सूबनि खे एतिराज़ आहे। राणा अफ़ज़ल इजलास में आजिज़ धामरा चयो त सूबनि जे हिसे मां 9% ज़ोरी कटियो वञे थो, वेढ़ाइण जी साज़िश कई पई वञे। अरसा चेयरमैन चयो आहे त उमेद आहे त बहितर अॻुभराई थींदी। एवॉर्ड न ॾियणु आर्टिकल 160 ऐं सेनेट जे रोलिंग जी भञकड़ी आहे। टाइफाइड जे हवाले सां ख़बर आहे त मुल्की ऐं परॾेही माहिरनि जी ताज़ी तहक़ीक़ मूजिबि पाकिस्तान में टाइफाइड जे हिकु क़िस्म जे जाइज़े बैदि ख़बर पई आहे त उन ते दवाउनि जो असरु न थी रहियो आहे ऐं माहिर उन ते ज़ाब्तो आणण लाइ नई हिकमत अमली जी ज़रूरत ते ज़ोर ॾेई रहिया आहिनि। आगा खान यूनिवर्सिटी ऐं बर्तानिया जे कैम्ब्रिज यूनिवर्सिटीअ जे तिबी माहिरनि जे तहक़ीक़ मूजिबि नए क़िस्म जे टाइफाइड ते तमामु घटि एंटीबायोटिक असरु कंदी आहे ऐं इहा ॿीहर जनम वठी रही आहे। टाइफाइड जो जरासीम 14 महीना पहिरीं हैदराबाद में दरियाफ़्त थियो हो। इहो बैक्टीरिया हैदराबाद जे आस पास वारनि ज़िलनि ताईं पखिड़िजी वियो आहे। माहिरनि ख़दशो ॾेखारियो आहे त इहो पूरे पाकिस्तान में बि पखिड़िजी सघे थो, छाकाणि त उन जो इलाजु महांगो ऐं पेचीदा आहे। जॾहिं त हैदराबाद खां सवाइ टंडो अलायार, बदीन ऐं जामशोरो ज़िलनि में बि उन टाइफाइड बैक्टीरिया जी रिपोर्ट मिली आहे। सभिनी खां पहिरीं नवंबर 2016 में उन टाइफाइड जी रिपोर्ट मिली हुई। उन्हनि टाइफाइड सबबि 3 खां 5 सालनि जे उमिरि वारा ॿार मुतासिर थी रहिया आहिनि। हाणे आगा खान यूनिवर्सिटीअ जी मदद सां उन जे कारण ॻोल्हण जी कोशिश कई पई वञे। आगा खान यूनिवर्सिटीअ जो चवणु आहे त हैदराबाद जा कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद वारा इलाइक़ा उन टाइफाइड बैक्टीरिया सबबि सभिनी खां वधीक मुतासिर तालुका आहिनि, जिन जे तक़रीबन 2.5 लख ॿारनि खे नई क़िस्म बार TBC वैक्सीन ॾिनी पई वञे। इहा वैक्सीन उन क़िस्म जी टाइफाइड जी रोकथाम लाइ मुयसर तरीन हल आहे, छाकाणि त एंटीबायोटिक दवाउनि जे वधंदड़ इस्तेमाल सबबि ॿियूं दवाऊं उन इलाज में गैर मुयसर साबित थी रहियूं आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त 2016 ऐं 17 जे 10 महीननि दौरान रुगो हैदराबाद में दवाउनि ख़िलाफ़ मज़ामती टाइफाइड जा 800 खां वधीक केस हिकु ख़तरनाक इशारो आहे, छाकाणि त 2009 खां 2014 ताईं 5 सालनि दौरान पूरे पाकिस्तान में रुगो 6 केस रिपोर्ट थिया हुआ। आगा खान यूनिवर्सिटीअ जे पेडियाट्रिक एंड चाइल्ड हेल्थ डिपार्टमेंट जे एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर फरह कमर जो चवणु आहे त दुनिया में एंटीबायोटिक दवाउनि ख़िलाफ़ मज़ामत कंदड़ टाइफाइड जी इहा पहिरीं बीमारी आहे। लाड़काणे मां बि असां वटि ख़बर आहे त लाड़काणे जे सिविल लाइन थाणे जी हद लाहौरी पाड़े में क़ाइमु खोजी कुतनि जे ऑफिस मां 22 वरहनि जे नौजवान मशूक अली सोमरो जो गोलियूं लॻल लाश मिलियो। जॾहिं त इतला ते सिविल लाइन पुलिस ऐं वारिस वाक़े वारे हंधि पहुची विया ऐं नौजवान जे लाश खे चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में खणी आया। डॉक्टर ऐं अमलो न हुजण करे नौजवान जे वारसनि अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु एहतियाज शुरू कयो ऐं नारेबाज़ी पिणु कई, जॾहिं त मछरियल माण्हुनि पथर हणी अस्पताल जा शीशा ऐं फर्नीचर भञी छॾियो। बाद में मक़तूल नौजवान जे लाश इहो पोस्टमार्टम कराइण बैदि चांडका अस्पताल जे मुर्दखाने में मुंतक़िल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। मीरपुर ख़ास मां असां वटि ख़बर आहे त मीरपुर ख़ास जे खान थाणे जे हद में मक्सी मोड़ वटि 45 सालनि जे साईं बख़्श मक्सीअ जो लाश कणिक जे फसल मां हथायो। वारसनि लाश थाणे अॻियां रखी एहतियाती मुज़ाहिरो कयो, जॾहिं त वारसनि पारां शक में 2 नाला जावेद मक्सी ऐं सईद आराईअ जा ॾिना हुआ, जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। डॉक्टर मुताबिक़ ॻोठाणे खे नाज़िक उज़वे ते धक हणी मारियो वियो आहे। हैदराबाद मां बि असां वटि ख़बर आहे त चटा भेटी इम्तिहान में उमिरि में रिआयत न मिलण ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो आहे। गॾियल चटा भेटीअ वारे इम्तिहान CCA 2018 में उमेदवारनि खे उमिरि जी हद में रिआयत न ॾियण ख़िलाफ़ सवे नौजवान रैली कढी सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक उमेदवार 30 साल नामंज़ूर करप्शन बंदि करियो, 50 नवाज़ी बंदि करियो जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते एहतियाती अॻुवाणी कंदड़ ख़ालिद साले समीउल्ला ऐं ॿियनि चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां CSS ॾियण जे अहल आहियूं, पर सूबाई सतह जो इम्तिहान नथा ॾेई सघूं, छाकाणि त मौजूदा हुक्मराननि पंहिंजा
माण्हू नवाज़ण लाइ पॉलिसियूं अहिड़ियूं ठाहियूं आहिनि जंहिं सबबु केतिरा ई उमेदवार रहिजी वेंदा। ख़बर आहे त डॉक्टर्स फोरम ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मंझता लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में OPD जो बाइकाट करे एहतियाती मुज़ाहिरो करे धरणा हया। हैदराबाद जे डॉक्टरनि जे डॉक्टर प्रोमोशन टाइम स्केल ऐं ॿियूं मुरातूं न मिलण ख़िलाफ़ तलके अस्पताल कासमाबाद, टंडोजाम, भिटाई अस्पताल पेरटाबाद, कोसार अस्पताल में एहतियाती मुज़ाहिरा कंदे 2 कलाक ताईं OPD जो बाइकाट कयो, जंहिं सबबु हैदराबाद जे तलके अस्पताल में इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि खे सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त मुक़रर ऑपरेशन बि न थी सघिया। मोरे में डॉक्टर अब्दुल फताह राजपर, डॉक्टर अब्दुल करीम ॾाहरी, डॉक्टर यूसुफ, डॉक्टर अब्दुल रशीद मेमन, डॉक्टर वजीउद्दीन मेमन, डॉक्टर ग़ुलाम शबीर चौहान, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमन, डॉक्टर मशूक चांडियो, डॉक्टर कासिम भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में OPD जो बाइकाट करे एहतियाती रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सुजावल में बि डॉक्टर सोहेल मजीद, डॉक्टर इनायतुल्ला भुट्टो, डॉक्टर ग़ुलाम रसूल बलोच, डॉक्टर मोहम्मद अली ऐं डॉक्टर मरियम ख्वाजा जी अॻवानीअ में OPD जो बाइकाट करे मुज़ाहिरो कयो वियो। नौशरो फिरोज़ में डॉक्टर अब्दुल्ला तुनियो, इब्राहिम मेमन, मुर्तज़ा सोहो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में OPD जो बाइकाट करे रैली कढी बुख हड़ताल कई वई। कंदकोट में MS डॉक्टर नज़ीर अहमद अहवान, डॉक्टर शाहबुद्दीन पठान 2 कलाक OPD जो बाइकाट करे एहतियाती मुज़ाहिरो कयो। दादू जे डॉक्टर सलाहुद्दीन लाखेर, डॉक्टर अल्लाह बख्श कोरेजो ऐं ॿियनि बाइकाट करे एहतियाती मुज़ाहिरो कयो। खैरपुर जे डॉक्टरनि ऐं मुलाज़िमनि 2 कलाकनि ताईं कम छॾ हड़ताल करे एहतियाज कयो। जैकबाबाद में डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद, डॉक्टर लियाकत अली अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में टोकन हड़ताल कई वई। मीरपुर माथेलो में डॉक्टर मेहर चंद, डॉक्टर कन्यालाल गोबंद रंधा ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। गंबड में डॉक्टर सत्तार शेख, डॉक्टर बख्तावर बम्बरो, डॉक्टर शाहिद जुनज जी अॻवानीअ में OPD जो बाइकाट करे वार्डन खे ताला हणी एहतियाती रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध जे डॉक्टरनि खे प्रोमोशन टाइम स्केल समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे, जॾहिं त पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे डॉक्टरनि खे वक़्त ते प्रोमोशन टाइम स्केल ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन्हनि जी पघार सिंध जे डॉक्टरनि खां वधीक आहे। हिननि सिंध हुकूमत सिहत खाते खां मुतालबो कयो त सिंध जे डॉक्टरनि खे तरक़ियूं ऐं टाइम स्केल ॾेई परेशानी खां बचायो वञे। सखर मां ख़बर आहे त सखर में DG नेब पारां बंदि कमरे में खुलियल कचहरी कोठाई वई। करप्शन जूं शिकायतूं खणी ईंदड़नि खे हिकु हिकु करे बंदि कमरे में घुराए संदुनि शिकायतूं ॿुधी वयूं। नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो नेब सखर जे डायरेक्टर जनरल फयाज़ अहमद कुरैशी पारां चेयरमैन नेब जी हिदायत ते करप्शन ख़िलाफ़ अवामी शिकायतूं ॿुधण लाइ सखर जे एयरपोर्ट रोड ते वाक़िअ नेब जी रीजनल ऑफिस में खुलियल कचहरी कोठाइण जो ऐलान कयो वियो हो, जंहिं लाइ ऑफिस ॿाहिरां शामियाना पुण लॻाया विया हुआ। DG नेब जे खुलियल कचहरीअ जो ॿुधी सखर, शिकारपुर, खैरपुर, जैकबाबाद, लाड़कानो, कंदकोट, कशमोर, घोटकी, नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि खां केतिरा ई माण्हू करप्ट कामोरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ शिकायत खणी नेब ऑफिस पहुता। नेब ऑफिस ॿाहिरां खुलियल कचहरी लाइ लॻायल शामियाने खे इंतज़ार गाह में तब्दील करे डायरेक्टर जनरल नेब फयाज़ अहमद कुरैशी खुलियल कचहरी बदिरां पंहिंजे ऑफिस जे बंदि कमरे में वेही मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां शिकायतूं ऐं दरख़्वास्तूं खणी ईंदड़ माण्हुनि खे हिकु हिकु करे ऑफिस में सॾाए करप्शन ख़िलाफ़ शिकायतूं ॿुधियूं ऐं दरख़्वास्तूं वरितियूं। मीरपुर बठोर में असां वटि ख़बर आहे त जिस्कम आरिसर जो बिटशाह खां निकितल पैदल लॉन्ग मार्च मीरपुर बठोरो पहुचण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं शहरियुनि शानदार आजियां कंदे गुलनि जी वर्खा करे अजरकनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते अॻवाननि अमीर आज़ाद पंवर, असलम खैरपुरी, सरमद मीराणी, दोस्त अली भट्टी, अबू नोहानी, ओस्मान पंवर, ज़ाकिर सहतो, नवाज़ ख़ान ज़ंवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हीउ पैदल मार्च बिटशाह जे नगरीअ खां निकितो आहे, जेको 4 मार्च ते कराची पहुचंदो। हीउ मार्च सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते आहे, छो त हुक्मरान सिंध खे फतह थियल ज़मीन सम्झी उन जे चौतरफ़ खां वालार करे रहिया आहिनि। सिंध जे जाबलू पट्टी में मुख़्तलिफ़ मनसूबनि जे नाले ते लखें धारियां आबाद कया पिया वञनि। कराची में मज़हबी धुरियुनि जे दबाव में अची नादरा तरफ़ां बंगालियुनि, बर्मियुनि ऐं अफ़गानियुनि खे शनाख़्ती कार्ड जारी कया पिया वञनि। असां अहिड़े अमल जी मज़म्मत करियूं था।
हिननि चयो त सिंध जे केतिरनि क़ौमी कारकुननि खे रियासती इदारनि गुम करे छॾियो आहे जेका इंसानी हक़नि जी लताड़ आहे। सिंध में हथ वठी मज़हबी इंतिहा पसंदीअ खे फ़रोग़ ॾिनो पियो वञे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। लांग मार्च में शाहनवाज़ मेमण, मुनवर अली शोरो, इमाम बख़्श ख़ासकेली, महबूब मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। उनखां अॻु काफ़िले ॻोठ शेर ख़ान लुंड में PTI अॻवान शाहनवाज़ लुंड ऐं ॾाॾा इस्माइल शोरो वटि मांझांदो कयो। काफ़िलो राति पुनियो केहर में तरसियो अॼु पंहिंजे मंज़िल तरफ़ रवानो थींदो। मसू भुरगड़ीअ जी बसां वटि ख़बर आहे त मसू भुरगड़ी लॻ ॻोठ मेवो ख़ान हाजाणू में उरड़ी पकड़जी वई आहे। हिकी घर जा 4 ॿार फौत थी विया आहिनि। केतिरा ई ॿार बीमारी में मुब्तला आहिनि। एहतिजाज बैदि सिहत खाते वारनि अची रत जा नमूना वरिता। ओॾां DG हेल्थ 3 डॉक्टरनि जी टीम मोकिले उरड़ीअ मुतासिरनि जी रत जा नमूना वरिता। डॉक्टरनि साफ़िन खे ॿुधायो त टेस्टूं अचण खां पोइ ख़बर पवंदी त ॿारड़नि में बीमारी जो सबबु छा आहे। सिंधी ॿोलीअ जे नाले वारे शाइर सोज़ हालाईअ जो टीजो अॼु संदसि अबाणे ॻोठ हाला पुराणे में थींदो। सुबुह जो 10 वॻे मरहूम जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़ानी ऐं दुआ थींदी, जंहिं बैदि ख़ैरात लंगर तक़सीम कयो वेंदो। ॿिए तरफ़ 3 ॾींहं ते बि मुख़्तलिफ़ इल्मी अदबी तोड़े मुख़्तलिफ़ फ़िक्रुनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतनि तॾे ते पहुची मरहूम जे पोयरनि इम्तियाज़ सोज़, जावेद सोज़, कौसर सोज़ ऐं तनवीर सोज़ सां हथ फातह कई। उन्हनि में नामियारो लेखक नसीर मिर्ज़ा, मोहन मदहोश, ताज मरी, सखर लाशारी, मजीद राजड़, एहसान राहूजो, नफ़ीस नाशाद, राज शाणी, अब्दुल मजीद मंगी, मौला बख़्श मोहब्बती, महबूब सयाल, सतार ज़ंगेजो, आगा सनाउल्ला ऐं ॿिया शामिल हुआ। राणो मोहम्मद ख़ान मां बि असां वटि ख़बर आहे त सेरी शुगर मिल में कमंद जो अघु घटि मिलण ऐं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि मिल जे मेन गेट आॾो एहतियाती मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते आबादगारनि एक्शन कमेटी जे अॻवान अब्दुसत्तार दर्स, आशिक़ हुसैन हाजाणू, हाजी अला बचायो ज़ौहर, धणी बख़्श पंवर ऐं ॿियनि साफ़िन खे ॿुधायो त सेरी शुगर मिल जे इंतिज़ामिया आबादगार दुश्मन पॉलिसीअ ते अमल करे कमंद जे तमामु घटि अघु मुक़ररु कयल 130 रुपया अघु मां 50 खां 40 रुपया कटौती करे आबादगारनि खे 90 खां 80 रुपया फ़ी मण ॾेई रही आहे। कमंद जे जिन्स जो सबबु ॼाणाए हिकु ई वक़्तु अलॻि अलॻि अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि। आबादगारनि खे सिंध सरकार कंहिं बि सूरत में इंसाफ़ ॾेई नथी सघे, जंहिंजे करे आला अदालत खे उनजो नोटिस वठणु घुर्जे। आबादगारनि जे मुआशी फुरलुट कंदड़ सेरी शुगर मिल्स जे मालिकनि ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ फ़ौरी तौरु कार्रवाई करे आबादगारनि खे रहतूं ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आबादगार एक्शन कमेटीअ तरफ़ां सेरी शुगर मिल जे घेराव करे सख़्तु एहतियाज कयो वेंदो। हैदराबाद मां असां वटि ख़बर आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वर्कर्स यूनियन हैदराबाद जे कचनि मुलाज़िमनि पको न करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अलामती बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते रफ़ीक गुल, परवेज़ खोखर ऐं ॿियनि चयो त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतिज़ामिया 500 खां वधीक कचनि मुलाज़िमनि खे गुज़िरियल केतिरे ई अरसे खां पको न पई करे। कॉर्पोरेशन जे CBI यूनियन जे अॻवाननि लतीफ़ाबाद जे मुलाज़िमनि खां 10,000 रुपया ऐं सिटीअ जे मुलाज़िमनि खां 15,000 रुपया रुशवत वठी पको करण जो आसरो ॾिनो, पर अॼु ॾींहं ताईं असांखे पको नाहे करायो वियो ऐं न ई पैसा वापसि ॾिना था वञनि। हिननि हैदराबाद जे कमिश्नर, डिप्टी कमिश्नर समेत मेयर खां मुतालबो कयो त कचनि मुलाज़िमनि खे पको करे रुशवत वठंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे। असां वटि हैदराबाद मां ॿी बि ख़बर आहे त पाकिस्तान एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन सिंध जे मुलाज़िमनि लाखड़ा पावर हाउस जेनको खे बंदि करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मरकज़ी अॻवान मोहम्मद साजन पंवर, लाखड़ा पावर हाउस जे रीजनल चेयरमैन अब्दुल वहाब शेख, रीजनल सेक्रेटरी ॾाहिर मलक ऐं ॿियनि जी अॻवानीअ में अलामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 20 जुलाई 2017 ते लाखड़ा पावर हाउस खे अॻवाट मनसूबे तहत प्लांट मैनेजर, रेज़िडेंट इंजीनियर ग़ुलाम शब्बीर जतोई, मज़हर मला, आबिद भुट्टो ऐं ॿियनि गॾिजी बाहि ॾियारी, जंहिं सबबु लाखड़ा पावर हाउस जा 150 मेगावाट ते मुश्तमिल चाइनीज़ मशीनूं सड़ी वयूं। हिननि चयो त उन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेक्रेटरी एनर्जी, पावर,
डिवीज़न समेत लाॻापियल इख़्तियारनि खे ख़त लिखी आगाह कयो वियो, पर उन बावजूद उन तरफ़ कंहिं बि क़िस्म जो ध्यानु नाहे ॾिनो वियो। लाकड़ा पावर हाउस जे गैर क़ानूनी बंदिश जो नोटिस वठी फौरी तौरु लाकड़ा पावर हाउस खे बहाल कयो वञे। दादू आम असां वटि ख़बर आहे त सिंध समाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन मुलाज़िमनि जूं गुज़िरियल 13 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ 11 ॾींहं ते बि मुलाज़िमनि गाह खाई अनोखो एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शोबान चन्ना, एजाज़ चन्ना, सरफराज़ अली, साजिद पंवर, न्याज़ कलड़ो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त सिंध जा 875 मुलाज़िमनि जूं गुज़िरियल 13 महीननि खां पघारूं बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि 875 ख़ानदान फाका कशीअ ते मजबूर आहिनि। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, सनतुनि वारे वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण खां मुतालबो कयो त पघारूं जारी करे खेनि फाका कशी खां बचायो वञे। नूरियाबाद मां बि असां वटि ख़बर आहे त बासर बिल्डर पारां नूरियाबाद जे ॻोठ ग़ुलाम मोहम्मद पालारीअ खे ढाइण जी कोशिश करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। चूंडियल नुमाइंदनि, रेवेन्यू अमलदारनि, बिल्डरनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते नज़ीर आलियाणी, खलील पालारी, परवेज़ पालारी ऐं ॿियनि चयो त चूंडियल नुमाइंदनि रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे ज़मीन जा जैली खाता ठाराए ज़मीन बिल्डर खे विकिरो करे छॾी आहे, जेको ॻोठ खे मसमार करण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त बिल्डर ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सुजावल मां बि असां वटि ख़बर आहे त सुजावल में पीरसन औरत पठाणी ज़ाल मोहम्मद इस्माइल लाशारी साफ़िन अॻियां एहतिजाज कंदे दाहियो आहे त बाबू बायोमेट्रिक सिस्टम अचण बैदि मुंहिंजे पुराणे शनाख़्ती कार्ड में आङुरियुनि जे निशाननि जी तस्दीक न थियण करे मूंखे कार्ड ॿीहर ठाराइण जो चयो वियो, जंहिं ते आऊं पंहिंजे पुराणे कार्ड खणी नादरा ऑफिस सुजावल वियसि, जिते नादरा अमले वारनि कार्ड वठी पाण वटि जमा कयो ऐं मूंखां आङुरियुनि जा निशान वठी नओं कार्ड ठाहे ॾिनो, जंहिंमें हिननि मुंहिंजो कार्ड नंबर ऐं एड्रेस ग़लति लिखी आहे। नादरा जे अहिड़ियुनि ग़लतियुनि सबबि मूं ग़रीब मिसकीन बेवा खे ओमनीअ वारा बेनज़ीर इनकम सपोर्ट वारी रक़म ॾियण लाइ तयारु न आहिनि। हिन नादरा अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मूंखे मुंहिंजो सही एड्रेस ऐं नंबर वारो कार्ड ठाहे ॾिनो वञे। तलहार मां बि असां वटि ख़बर आहे त तलहार जे वार्ड नंबर 1 मला मोहल्ले जी रहवासण बेवा कज़बानू मला पुटनि ग़ुलाम अकबर ऐं मोहम्मद अयूब मला सां गॾु प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त पाड़े जे बासर सूमार मला असां खां सुजावल वारे 3 एकड़ ज़मीन ज़बरदस्ती लिखाइण लाइ जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ज़मीन लिखी न ॾियण ते असांखे लॾाइण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। असां 40 सालनि खां हिते रहूं था। मुंहिंजो मुड़ुसु मरहूम ओस्मान मला टाउन कमेटी में चौकीदार हो। हिन वक़्तु असांजे गुज़र सफ़र जो ज़रियो इहा 3 एकड़ ज़रई ज़मीन आहे। हिननि IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त बासर सूमार मला ऐं संदसि भाउरनि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। दादू मां बि असां वटि ख़बर आहे त तइलीम खाते 2007 में भर्ती थियल उमेदवारनि जो ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ मोहम्मद साले खोसो, रियाज़ बबुर, आफ्ताब जतोई, अनवर पंवर ऐं ॿियनि हथनि में बैनर प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाहियो त सिंध हाई कोर्ट लाड़काणे सर्किट बेंच जे हुकुम बावजूदि तइलीम खाते दादूअ जा अमलदार ज्वाइनिंग नथा ॾियनि ऐं मुख़्तलिफ़ बहाननि सां परेशान करे रहिया आहिनि। हिननि PP क़यादत ऐं सिंध हुकूमत समेत सूबे जे चीफ सेक्रेटरी ऐं तइलीम वारे सेक्रेटरी खे अपील कई त ज्वाइनिंग ॾेई फाका कशीअ खां बचायो वञे। जुंगशाहीअ जी बि असां वटि ख़बर आहे त जुंगशाही प्रेस क्लब में समाजी अॻुवान ज़फ़र बिरोही, पीर ग़ुलाम हुसैन शाह, मोहम्मद जुमैन जोखियो, ज़हीर अहमद, मोहम्मद शफ़ीक जोखियो ऐं ॿियनि प्रेस क्लब में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धाईंदे चयो त UC कोस्तान जे ॻोठ सब्ज़ अली बिरोहीअ में रोज़ानो हज़ारे रुपया जुआ ऐं आकड़ा पर्चे जे अॾनि ते लुटाया पिया वञनि। नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। हिननि IG सिंध, SSP ठठो, DC ठठो ऐं ॿियनि वास्तेदारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ सब्ज़ अली ख़ान बिरोहीअ में जुआ जे अॾनि ऐं आकड़ा पर्चीअ जे अॾनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवाबशाह मां असां वटि ख़बर आहे त नवाबशाह में घर ते चढ़ाई ऐं तशदुद ख़िलाफ़ ताज कॉलोनी वासी औरत इमाम ज़ादी समीना ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। हिननि दाईंदे चयो त बहाज़र बशीर भट्टी, कासिम भट्टी, ग़ुलाम हुसैन भट्टी ऐं ॿियनि राति वक़्तु बिना जवाज़ घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। हद जी पुलिस वटि धाइण वियासीं, पर पुलिस मदद करण खां इनकार करे छॾियो। पुलिस जवाबदार धुर जे वंगार वेही रही आहे। हिननि आला
अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराम कयो वञे। गुलाड़ची इमाम ख़बर आहे त गुलाड़ची तइलके जे यूसी गेड़ो जे रहवासी हनीफ़ लाशारी 6 सालनि जे मासूम पुट मुनवर अली सां गॾु टंडो बागो प्रेस क्लब अॻियां एहतियाज कंदे दायो त प्राइमरी स्कूल पटियारी जे प्राइमरी उस्ताद ज़ुल्फ़कार समूह मासूम पुट ते स्कूल में तशद्दुद कयो आहे। हिन चयो त ॻोठ जे स्कूल में मास्तर अक्सर गैर हाज़िर रहंदो आहे, जंहिं ख़िलाफ़ शागिर्दनि 1 फ़रवरी ते एहतियाज कयो, जंहिं जूं ख़बरूं मक़ामी अख़बार में लॻियूं ऐं उतां मच्छर जी मास्तर मुंहिंजे मासूम पुट ते तशद्दुद कयो आहे। हिन मुतालबो कयो त इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदुसि। शाहपुर जहानिया मां बसावट ख़बर आहे त दौड़ जे देह 76 नुसरत फार्म में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जे ज़मीन ते 17 सालनि खां हारपो कंदड़ 8 ख़ानदाननि हिसाब न मिलण ख़िलाफ़ शाहपुर जानिया में रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। हारिन 2 कलाक अलामती बुख हड़ताल बि कई। उन मौक़े ते वजीहुद्दीन माछी, अब्दुल ख़ालिक माछी, मुर्तज़ा माछी, अमानुल्लाह माछी ऐं ॿियनि चयो त असां आसिफ अली ज़रदारी जा हारी आहियूं। 17 सालनि खां संदसि ज़मीन पोखे रहिया आहियूं, पर असांजे फसल जो हिसाब नथो ॾिनो वञे। असां मिसकीन हारी आहियूं, असांजो गुज़र सफ़र बि उन फसल ते ई थिए थो। असां बिलावल भुट्टो ज़रदारी, फलियार टालपुर ऐं ॿियनि खे पुण हिसाब लाइ दाऊं कयूं, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिननि सुप्रीम कोर्ट, आर्मी चीफ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फसल जो हिसाब ॾियारे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदासीं। इस्लाम कोर्ट जी बसां वटि ख़बर आहे त गोड़ाणे डैम जे मुतासिरनि पीपी जा झंडा खणी सॼो ॾींहुं प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। फरियाल टालपुर एहतियात जे डप खां पीपी जे आजियाणी कैंप में बि न बीठी ऐं सिधो नंगर पार कर हली वई। गोड़ाणे डैम एरिया जे रहवासियुनि सुल्तान लोढो, जीअण हजाम, अब्दुल्ला चौहान, गुलाम मेहरान पोटो ऐं ॿियनि 489 ॾींहं बि फरियाल टालपुर जे आमद जे मौक़े ते सॼो ॾींहुं पीपीअ जा झंडा प्रेस क्लब अॻियां खणी एहतियाती धरणो हुयो। हिननि चयो त हिते तरक़ीअ जे नाले ते तबाही कई पई वञे। असीं पोइ बि नाउमीद न थिया आहियूं। असांखे अदालत सगोरी ते इतमाद आहे, ज़रूरु असां सां इंसाफ़ कंदी। दौड़ जी बसां वटि ख़बर आहे त दौड़ जे देह 93 नुसरत जे ज़हरी स्टाप वासिन हारी नबी बख़्श बिरोही जे अॻवाणीअ में बालोजा कुबा थाणे जे ASI ग़ुलाम अली बिरोही, संदसि भाउ ग़ुलाम नबी ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। हारी नबी बख़्श बिरोही चयो त बासर ASI ग़ुलाम अली बिरोही मुंहिंजे गुज़र सफ़र जे वाइदे ज़रिए 3 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। काल्ह ग़ुलाम अली बिरोही पंहिंजे भाउ ग़ुलाम नबी बासर बालूजा कुबा थाणे जे 5 मोबाइलनि साण असांजे घर ते चढ़ाई करे भंजंडा कई। निंड में सुतल औरतुनि ऐं ॿारनि ते वहशाणू तशद्दुद कयो। अहलकारनि घर मां 2 लख रुपया रोक, मोटरसाइकिल, 4 बकरियूं, 2 रिढूं खणी विया ऐं असां वटि महिमान ते आयल मुंहिंजे भाउ रहीम बख़्श, चाचे ग़ुलाम रसूल ऐं सौट अब्बास बिरोहीअ खे गिरफ़्तार कयो ऐं मुंहिंजे पुटु इरफान खे अगवा कयो वियो आहे। पुलिस गिरफ़्तार कयल 3 अज़ीज़नि ऐं असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। मासूम पुट खे गुम कयो वियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ASI ग़ुलाम अली बिरोही ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरियल सामान वापसि ॾियारे गिरफ़्तार कयल अज़ीज़ ऐं अगवा कयल पुटु आज़ादु कयो वञे। रतोदेरो मां बसां वटि ख़बर आहे त रतोदेरो जे मीरल जखरो मोहल्ले जे रहवासियुनि मदे जी पुलिस पारां मुबैना खंबे गुम कयल नौजवान गुलाब ख़ान बिरोहीअ जी बाज़ियाबीअ लाइ एहतियाती मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी मोहम्मद बख़्श बिरोही, अब्दुल अज़ीज़ बिरोही, शहबाज़ बिरोही, अज़ीम बिरोही करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुबैना गुम थियल नौजवान जे वारसनि मीडिया आॾो ॿुधाईंदे चयो त असांजे नौजवान खे रतोदेरो शिकारपुर बाईपास तां मदे जी पुलिस खंबे गुम करे छॾियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त मदे जी पुलिस जो SHO 1 लख रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। न ॾियण जी सूरत में सख़्तु नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे नौजवान गुलाब ख़ान बिरोही मथां कंहिं बि थाणे ते को बि केस दाख़िल न आहे। उन करे असांजे नौजवान खे जल्द बाज़ियाब कयो वञे। ख़ैरपुर जी बसां वटि ख़बर आहे त ख़ैरपुर जो ॻोठ बोदले मैसर जे बेवा सलमा ज़ाल कलंदर बख़्श उर्फ़ पप्पू मलाणू पंहिंजे बीमार पुट सां गॾिजी प्रेस क्लब ख़ैरपुर आॾो
वेगे मामे अब्दुल मजीद मलाणूअ ख़िलाफ़ एहतिजाज कंदे धायो त मुंहिंजे मामे ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो कयो आहे। केतिरा ई भेरा घर में घिड़ी तशदुद जो निशानो बणायो आहे, जॾहिं त दरगाह पीर जो ॻोठ ते केतिरा भेरा फ़ैसिला बि थिया आहिनि, पर उन खे बि नथो मञे। ॻोठ मां लोला पिनी पंहिंजे बचनि खे खाराईंदी आहियां। आला अदालतूं ऐं SSP ख़ैरपुर मूंखे पंहिंजो घर ऐं ज़मीन ॾियारे, न त DC ऑफिस ख़ैरपुर ॿाहिरां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अव्हां जे समातुनि ताईं असां अहम ख़बरूं पहुचायूंसीं। हाणे अव्हां जे समातुनि ताईं असां अॼु जो चूंड मज़मून पहुचाईंदासीं। अॼु जो चूंड मज़मून सिलेक्ट कयो आहे असां एजाज़ मंगीअ जो, ऐं उनजो उनवान आहे सुप्रीम कोर्ट ऐं सियासतदान। एजाज़ मंगी पंहिंजे मज़मून में लिखे थो त को वक़्तु हो जॾहिं कोर्टुनि जे बारे में कंहिंखे तबसरो करण जी ज़रूरत न थींदी हुई। उन वक़्तु मुल्क जे वॾनि उहिदनि ते वेठल माण्हू हेठियनि कोर्टुनि खां बि कंबंदा हुआ, पर हाणे नंढियुनि सर्कुलेशन वारनि अख़बारनि ऐं नज़र न ईंदड़ चैनलनि जा नुमाइंदा बि मुल्क जे आला तरीन अदालत जे रिमार्क्स ऐं फ़ैसिलनि ते न सिर्फ़ कुझु बहस कंदा नज़र अचनि था, पर हू पंहिंजे पारां तबसरनि जा अहिड़ा तीर हलाइनि था जो सुप्रीम कोर्ट जा मौजूद मान वारा जज वज़ाहतूं करण ते मजबूर थी पवनि था। इहा तमामु वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सुप्रीम कोर्ट जे जज मथां अहिड़ा लफ़्ज़ मढ़िया वञनि जेके हिन चया ई न हुजनि। सच उहो आहे त सुप्रीम कोर्ट खे अहिड़ी सूरत हाल में फासाइण जी इब्तिदा उन्हनि ई न कई जिन जा सुप्रीम कोर्ट जे ताज़नि फ़ैसिलनि सबबि मोह लथल आहिनि, पर उहो किनो कमु उन्हनि कयो जेके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते ख़ुशीअ मां नचनि ऐं कुॾनि था। उन्हनि पंहिंजे सियासी फ़ाइदे लाइ सुप्रीम कोर्ट खे तकरारी करण जी शुरूआत कई। इस्लामाबाद जे अक्सर कोर्ट रिपोर्टरनि खे ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट जो जस्टिस खोसा आलमी अदब जो मुतालो कंदो रहंदो आहे। हीउ उहो जज आहे जंहिंजे लिखियल फ़ैसिलनि मां दुनिया जे बहितरीन अदब जी ख़ुशबू ईंदी आहे। उहो जस्टिस खोसा ई हो जंहिं पहिरियों भेरो पंहिंजे फ़ैसिले में लबनान जे अज़ीम शाइर ऐं मुफ़क्कर ख़लील जबरान जो उहो जग मशहूर शेर लिखियो हो त अफ़सोस आहे त उन क़ौम ते ऐं हिन भेरे पनामा केस दौरान हिन जॾहिं अतालवी पस मंज़र रखंदड़ दुनिया जे ॼातल सुञातल अदीब जे तमामु घणो विकिरो थींदड़ किताब गॉड फादर जो उहो जुमिलो लिखियो हो त तमामु घणी दौलत जे पोयां कोई न कोई जुर्म हूंदो आहे। उन हिकु जुमिले खे पकड़े इमरान ख़ान वारनि एतिरो शोर मचायो जो उन जुमिले जी माना ई तब्दील थी वई। इहो प्रोपेगेंडा मशीनरीअ जो ताज़ो मिसाल हो त हिकु वात खां ॿिए वात ताईं ऐं ॿिए वात खां टे वात ताईं ऐं अहिड़ीअ तरह जॾहिं हज़ारनि वातनि ते इहा वाई आई त न सिर्फ़ उन जो मतिलबु पर उन जा लफ़्ज़ ई तब्दील थी विया। कुझु वक़्त खां पोइ सभिनी खां उहो ॿुधण में आयो त सुप्रीम कोर्ट मियां नवाज़ शरीफ़ खे गॉड फादर करार ॾिनो आहे। सवाल उहो आहे त मियां नवाज़ शरीफ़ खे गॉड फादर कंहिं करार ॾिनो? हिन खे सिलेन माफ़िया जो सरबराह कंहिं चयो? सुप्रीम कोर्ट जो तफ़सीली फ़ैसिलो त छा, पर उन वक़्त जो अख़बारूं मौजूदु आहिनि। सुप्रीम कोर्ट जे कंहिं बि जज मियां नवाज़ शरीफ़ लाइ उहो न चयो हो त हू गॉड फादर आहे या हू सिलेन माफ़िया जो सरबराह आहे। जीअं शेक्सपियर चयो हो त हिकु अज़मत मढ़ी बि वेंदी आहे, तीअं इहा ग़लति ॻाल्हि सुप्रीम कोर्ट मथां मढ़ी वई। ॻाल्हि सुप्रीम कोर्ट जे तरफ़दारीअ जी न आहे, पर असुलु ॻाल्हि असांजे क़ाबिल अॻवान ऐं उन्हनि जे बेक़ाबू कारकुननि जी आहे जेके पंहिंजे ख़सीस मुफ़ाद सबबि ॻाल्हि मां ॻाल्होड़ो कंदे वेर मुनक नथा कनि। इहा इमरान ख़ान वारनि जी ग़लती हरकत हुई त उन्हनि सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जे रिमार्क्स खे टोड़े मरोड़े पंहिंजे मतिलब सां पेश कयो ऐं उन मथां सलाम आहे नवाज़ शरीफ़ खे जंहिं उहो कूड़ क़बूल कयो। ऐं हिन खे चवणु खपंदो हो त सुप्रीम कोर्ट हिन खे गॉड फादर न कोठियो आहे। हिन खे त उन सिलसिले में कोर्ट जो कड़ो खड़काइणु खपंदो हो ऐं उन तरह सां तहरीक इंसाफ़ खे दफ़ा ई कटहरे में बीहारणु खपंदो हो, पर उन वक़्त जा तेवर सुप्रीम कोर्ट मुख़ालिफ़ बिना पंहिंजे ओज ते हुआ। ऐं ॿियो त हिन वीचारे खे उहो मालूम ई न हो त मारियो पज़ो छा लिखबो ऐं गॉड फादर छा हुयो। हिन बि इमरान ख़ान जे बयान खे ॿुधी वठी दाहूं कूकूं करणु शुरू कयूं त हिकु
चूंडियल वज़ीर आज़म खे गॉड फादर कोठियो पियो वञे, जॾहिं त हिन खे मालूम हुजणु खपंदो हो त सुप्रीम कोर्ट हिन लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु न कया हुआ। मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजे कोर्ट मुख़ालिफ़ वेड़ में अखियूं ऐं कन बंदि करे छॾिया आहिनि। हिन खे पंहिंजे शख़्सी ऐं पंहिंजे ख़ानदानी मुफ़ादनि लाइ मुल्की कानून ऐं इंसाफ़ जे सुप्रीम इदारे खे सस्ते नमूने सां बदनाम करणु शुरू कयो आहे। छा लीडर अहिड़ा हूंदा आहिनि? लीडर त क़ुर्बानी ॾेई पंहिंजे इदारनि जो वक़ार मथां कंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं इहे इदारा कानून ऐं इंसाफ़ वारा हुजनि। मियां नवाज़ शरीफ़ खे मालूम हुजणु घुरिजे त कानून तमामु वॾी शइ हूंदो आहे। उहो कानून ई आहे जंहिं समाज जो बुनियादु विधो। जेकॾहिं हिन वक़्तु बि हीअ दुनिया हले थी ऐं माण्हुनि हिक ॿिए जे मुंडी नथा वढनि त उन में अहम किरदारु कानून जो आहे। हिन दुनिया में जेका बि ग़लतकारी आहे इहा कानून जे ग़लति इस्तेमालु या ग़लति कानून जे इस्तेमालु या ग़लति कानून जे घटि इस्तेमालु सबबु आहे। हीअ तमामु अहम ॻाल्हि आहे। जिते बि ग़लतकारी थिए थी उते नोट करणु घुरिजे त उते कानून ते अमल न थींदो हूंदो या वरी कानून खे ग़लति नमूने इस्तेमालु कयो वेंदो हूंदो या कानून इस्तेमाल जो मिक़दार घटि हूंदो या उहो कानून ई ग़लति हूंदो। सभु कानून दुरुस्त सही ऐं अखियुनि ते रखण जहिड़ा न हूंदा आहिनि। के कानून तमामु घणो ग़लति बि हूंदा आहिनि। उन्हनि कानूननि खे इंसानी आज़ादी ऐं आलमी अमुन लाइ जाकुरंदड़ माण्हू कारा कानून करार ॾींदा आहिनि। जॾहिं मुल्क जे मथां कानून ठाहींदा आहिनि ऐं उन्हनि सां दुश्मन कानूननि सां पंहिंजा मुख़ालिफ़ माण्हू कुचलींदा आहिनि। कानून ग़लति बि थी सघनि था ऐं कानून सही बि थी सघनि था, पर तारीख़ जे सफ़र में कानून तमामु वॾे हासिलात आहे। कानून लाइ सदाईं जाखोड़ करणु घुरिजे ऐं बहितर खां बहितर जदीद खां जदीद कानून खे वजूद में आणण जी कोशिश जारी रखिजे, पर कानून खे कॾहिं बि पंहिंजे मुफ़ाद लाइ ख़्वार ख़राब न कजे। मियां नवाज़ शरीफ़ जेका कानून मुख़ालिफ़त वाट वरिती आहे, इहा वाट हिन जी नई न आहे। इहा वाट इहा आहे जंहिं ते हली हिन सुप्रीम कोर्ट जे मथां हमिलो करायो आहे। हू इहा वाट उहा ई आहे जंहिं ते हू सियासी पद करणु सिखियो हो। मुल्क जे सभ खां सुप्रीम कानून जी सभ खां घणी तौहीन करण वारो शख़्स जनरल ज़िया हो। ही उहो आमिर हो जंहिं पंहिंजो वाइदो विसारियो ऐं पंहिंजे वर्दीअ जी ताक़त खे हिकु चूंडियल हुकूमत ते कब्ज़े लाइ इस्तेमालु कयो। हीउ उहो शख़्स आहे जंहिं आइन खे मुअतल कयो। हीउ उहो कानून जेको मुल्की कानूननि जो सरचश्मो हो। हिन उन्हनि कानूननि खे लांग बूट जे लत हई ऐं पंहिंजे मख़सूस लहजे में ख़सीस लफ़्ज़ इस्तेमालु कंदे मुल्की आइन खे कुझु काग़ज़नि जो टुकड़ो करार ॾिनो हो। हिन आइन जे मथां चथर कई हुई। हीअ उहो शख़्स हो जंहिंखे हिकु सुप्रीम कोर्ट तौरु न पर जंहिंखे हिकु सुप्रीम ला तौरु न पर पंहिंजे इक़्तिदारी मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करण जी कोशिश कई। हीअ उहो आमिर हो जंहिं मुल्की तारीख़ में सभ खां वधीक आइनी तरमीमूं कयूं। उहे आइनी तरमीमूं असांजे तलख़ तारीख़ जो हिसो आहिनि। इहा रिवायत अॼु ॾींहुं ताईं मौजूदु आहे। उन रिवायत खे हिन भेरे नवाज़ शरीफ़ बरक़रार रखंदे उन में तरमीम कई त जीअं सुप्रीम कोर्ट पारां नाअहल करार ॾिनल शख़्स प्राइम मिनिस्टर हाउस मां निकिरण बैदि पार्टीअ जो सरबराह बणिजी सघे थो, उहो फ़ैसिलो आइन जे रूह जे ख़िलाफ़ हो। आइन जी तशरीह करण जो फ़र्ज़ तोड़े हक़ सुप्रीम कोर्ट खे हासिल आहे। उन में को शक न आहे त पार्लियामेंट कानून साज़ी करे सघे थी। पार्लियामेंट ई कानून साज़ी कंदी आहे, पर इहो ॿुधाइण वरी बि सुप्रीम कोर्ट जो हक़ आहे त नओं कानून मुल्क आइन सां जे रूह जे उबतड़ त न आहे। जेकॾहिं कोई नओं कानून मुल्की आइन सां हिकु जहिड़ाई नथो रखे त पोइ उनखे मुअतल करण जो हक़ सुप्रीम कोर्ट खे हासिल आहे। मियां नवाज़ शरीफ़ खे पंहिंजे हठ होड वॾाई ऐं ज़ाती मुफ़ाद खां मथे उभरी मुल्क ऐं समाज जे वसी तर मुफ़ाद में सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ हलायल मुहिम खे रोकणु घुरिजे। हिन वक़्तु हिन जे ख़िलाफ़ केस हलनि था ऐं अहिड़े वक़्तु हज़ारे माण्हू कठा करे सुप्रीम कोर्ट जे मथां तबरा करण ऐं उन्हनि जे फ़ैसिलनि जो मज़ाक उॾाइण ऐं पाण खे मासूम साबित करण लाइ मुनसिफ़नि खे मुजरिम करार ॾियण वारी ॾोहारी रवश साबित थी करे त हू वाक़ई सियासत करण जे क़ाबिल न आहे। हिनखे कानूनी तौरु सियासत करण जो हक़ हासिल न हुजणु घुरिजे, छो त मुल्की मुफ़ाद ऐं समाज जे मजमूई तनाज़ुर खे पंहिंजे नज़र में नथो रखे। हूअ कोताही नज़र ऐं कम फ़हम माण्हू आहे। हिन सुप्रीम कोर्ट खे तकरारी बणाए इहा ग़लति रिवायत विधी आहे, जंहिंसां हिन मुल्क में समाज जा बुनियादी कमज़ोर थी रहिया आहिनि। जॾहिं असांजा इतफ़ाक़ सां वॾा थी वियल अॻवान अहिड़ियूं हरकतूं करण लॻनि त पोइ आइन ऐं कानून तबसरनि नुमा तबरनि जो निशानो
छो न बणिबो। इहो ई सबबु आहे त अञा सुप्रीम कोर्ट जे लिखियल फ़ैसिलनि जी मस बि नथी सघे त निजी चैनलनि ते चहचटो शुरू थी वञे थो। मियां नवाज़ शरीफ़ खे पार्टीअ जी सदारत तां हटाइण वारे फ़ैसिले ते नवनि तकरारनि जा दर खोले छॾिया आहिनि। मजमूई तौरु राय आम इहा बीठी आहे त कानून साज़ीअ जो कमु पार्लियामेंट जो आहे ऐं अदालत खे उन में मुदाख़लत करणु घुरिजे। इन वक़्तु सभु तबसरनि लाइ आज़ादु आहिनि ऐं जेके आज़ादु न आहिनि तिन खे असांजे मीडिया तबसरा करण लाइ मजबूर करे विझे थी। जेकॾहिं हिन दौर में मुल्क जो अज़ीम कानूनदान जस्टिस धुराब पटेल ज़िंदा हुजे हा, हू मौजूद तमाशे सां मुखातिब थींदे उहो कुझु चए हा जेको कुझु न सिर्फ़ु असांजे पर कानून ऐं इंसाफ़ जे आलमी तारीख़ जो हिसो बणिजी वञे हा। असांखे न विसारणु घुरिजे त बेनज़ीर भुट्टो जे पहिरीं हुकूमत दौरान हिन शहीद भुट्टे जे अज़ीम कारनामे आइन जे सिलसिले में पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदे चयो हो त आइन जो मुहाफ़िज़ अवाम आहे। आइन असांजो सुप्रीम कानून आहे। उहो कानून जंहिंसां छेड़छाड़ करण ऐं हुन जे रूह खे रोंड हणण जहिड़ी तरमीम करण जो हक़ पार्लियामेंट खे बि नाहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां ही मज़मून एजाज़ मंगीअ जो तहरीर थियल हुयो ऐं उनजो नालो हुयो सुप्रीम कोर्ट ऐं सियासतदान अवां जे समातुनि ताईं असां पहुचायोसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में तव्हां रोज़ानो सुबुह 7 वॻे सुबुह जो 12:30 ते मंझंदि जो ऐं शाम जो 7 वॻे ॿुधण न विसारींदा करियो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। फाज़िल चन्ना खे ॾींदा ॿिए बुलेटिन ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन